नाज़रीन, मनाड़ो मां ज़फ़रुल्लाह ख़ान जी रिपोर्ट अवां शेयर कंदा हलूं त मनाड़ो पुलिस चौकी खां 1 किलोमीटर जे मुफ़ासिले ते मनाड़ो वाटर सप्लाई वटां मोरो बांदी रोड तां मोटरसाइकिल सवार 3 नामालूम हथियारबंदनि हथियारनि जी ज़ोर ते इरीगेशन जे मुलाज़िम बेलदार अली गौर मलाह खां सीधी मोटरसाइकिल 40,000 रोक रक़म मोबाइल ऐं ॿियो सामान फुर करे फ़रार थी विया आहिनि। अहिड़े अमला ख़िलाफ़ ऑल सिंध इरीगेशन फेडरेशन दास डिवीज़न जे अॻुवान न्याज़ अली मलाह, अब्दुलसत्तार मलाह, अली गौर मलाह, माशूक अली कोराई ऐं ॿियनि पारां मनाड़ो प्रेस क्लब अॻियां मनाड़ो पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त मनाड़ो ऐं भरपासे जे इलाइक़नि में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। हिननि चयो त अली गौर मलाह खां फुर थियल वाक़े जी असां मज़म्मत कयूं था ऐं असां DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नवाब शाह खां मुतालबो था कयूं त फौरी तौरु अली गौर मलाह खां फुर थियल मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान बिना देरि वापसि कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। हर शहर में रोज़ाना जे बुनियाद ते एहतजाज कया वेंदा।